पुटा इहा हुआ खुश नसीब जंहिं मूंखे पंहिंजी मिल्कत जो वारिस ऐं पीरी जो सहारो। सलाम दीदी। वालेकुम सलाम। साईं कुछ खाइण पीअण लाइ मिलंदो असांखे रुगो ईअं बीठा साईं तव्हां वेहो मां तव्हांजे लाइ मानी हींअर ई तयारु करे थी अचां। मां मूं लाइ बि चांहि तयारु कजां। जी नंढा रेस जेको तव्हांजो हुकुम। हाणे नंढो रहीस ॻोठ में असां सां गॾु रहंदो। साईं मां अकेली हिते ज़िंदगी कीअं गुज़ारींदसि मूंखे बि ॻोठ वठी हलो। जॾहिं मूं मुनासिब वक़्तु ॾिठो त पोइ मां तोखे पंहिंजी ॻोठ वठी हलंदुसि। फिलहाल तूं मासी सां हिते वक़्तु गुज़ार। छो भला हीअ मासी अॼु नज़र कान पई अचे। मासी शहर वई आहे भाॼी वठण जे लाइ जो थी अचे मां तव्हांजे लाइ मानी करे थी वठां। पुटा बाबा हिकु फैमिली मुंहिंजे ॻोठ में रहे ऐं ॿी फैमिली मुंहिंजी हीअ आहे ज़ुलेखा। ऐं हा ज़ुलेखा ॿुधी ही मुंहिंजो वफ़ादार नौकर आहे। मां अकेला ई में दिलि जा पंहिंजा हाल हिन सां ई ओरींदो आहियां। किन खां हिजाब वग़ैरह करण जी का ज़रूरत न आहे। बाबल साईं ये तव्हांजा मूं मथां एहसान आहे। आउं जे इज़त जे लाइक़ ई न आहियां बाबा मूंखे इहा इज़त भाई मां तव्हांजे लाइ कुझु हाणे नथी करे सघां। हा बाक़ी हिकिड़ो ॾस ॾेई सघांव थी जेकॾहिं उहो कयो त मन अलाह को भलाई करेव। ॿुधाए असांजी भलाईअ जो कहिड़ो ॾस ॾियण आई आहीं। तावीज़ कराए ऐं उहे पीआरियो वसाईअ गोराम खे। छा नानी तावीज़ असर कंदा ऐं रिश्तो टुटी वेंदो। अम्मा इल्म खे वॾी ताक़त आहे। जेकॾहिं को सुठो मुर्शिद मिली वञे तावीज़ करे ॾे त ठहियल कम बि ठही वेंदा आहिनि। ऐं तुंहिंजे मथां त अञा पहुती पई आहे। जेकॾहिं तोखे को अहिड़ो मुर्शिद सुझे थो त पोइ असांखे बि तावीज़ कराए ॾे। मरियम मुर्शिद मूंखे सुझे थो पर तोखे मूंसां गॾु हलणो पवंदई। मूंखे त घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त बि न आहे। मां ॿाहिरि हलंदसि त छोकिरा मुंहिंजूं टंगूं भञी छॾींदा। हीअं कर तूं असांखे तावीज़ कराए आणे ॾे। न माई न तव्हांजो हाणे मुंहिंजे मथां एतबार आहे ई कोन। जेकॾहिं सुभाणे तावीज़ असर कनि अलाए न कनि त पोइ मुंहिंजे ॻीचीअ में हथ हुजनि न तव्हांजा। नानी सियाणी तोखे कुझु न चवंदासीं। इहा तूं असां मथां भलाई कर। ठीकु आहे सदोरी जेकॾहिं तूं चवीं थी त तुंहिंजे करे खणी मां कोशिशि कयां थी। अदी तावीज़नि ते 2-3 रुपया त लॻंदा न। हितो रक्षो कयां वरी साईं ॾे वञा रक्षे वारो 2-3 रुपया वठंदो वरी साईं जे मथां 1000 लुटाइणा पवंदा। मूं वटि हींअर 500 आहिनि जेके मां तोखे ॾियां थी। तूं वञी साईं खां तावीज़ कराए अच जेके तमामु जल्द असर कनि। ठीकु आहे पोइ मां हाली वञी साईं खे चवां थी बाक़ी अलाह भलाई कंदो। तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। मलारा मां तोखे सुञातो आहे। साईं अॼु राति तव्हां हिते तरसी पो। जेकॾहिं न मां राति ते रही पियुसि त तो वरी वॾी साहेड़ी खे मूं केरु ॾींदो। अक्सर ई तव्हां उते ई त रहो था मां त एतिराज़ नथी कयां। ज़ुलेखा मां कोशिश में आहियां त जल्द न जल्द बानू बेगम खे इन ॻाल्हि खां आगाह करे छॾियां। पोइ तोखे वठी हली मां उन साॻी हवेली में रहंदुसि। बस अबो मां बि ॻोठ हलंदसि। बाबा जेकॾहिं तुंहिंजी अम्मा तोखे इजाज़त ॾे थी त हले हल। साईं मां अकेली आहियां तूं हिन खे बि पाण सां गॾु वठी थो वञी त मुंहिंजो वक़्तु हिते ॾुखियो गुज़रंदो। हालार खे हिते तव्हां छॾे वञो। पर अम्मा मां अबू सां ॻोठ वञणु थो चाहियां। तोखे पढ़णो आहे ॻोठ वेंदे त रुलंदे वञी त पोइ पढ़ंदे कीअं। अबू तव्हां चओ न अम्मा खे। पुट तुंहिंजी अम्मा सही पई चवे। जॾहिं तोखे स्कूल जी वैकेशन थींदी त मुंहिंजो वाइदो आहे त उहे वैकेशन जा पूरा 2 महीना तोखे मां पंहिंजे ॻोठ में रखंदुसि।
ठीक है तोखे वठी हलंदुसि साईं चङो भला हाणे मूंखे इजाज़त साईं अगर जे मुझे बस हुजे आ तो मां तव्हांखे रोके न छॾियां हलो ठीकु आहे सुभाणे न खणी ॿिए ॾींहुं तां को न को बहानो करे ईंदुसि पोइ उहा राति तो वटि बसि जीअं तव्हांजी मर्ज़ी साईं अदा मां कसम खणी चवां थो त मां गोराम सां न आहियां विड़ियो जेकॾहिं मां गोराम सां विढ़ंदुसि त बुटूं ॿधी कोन विढ़ंदुसि सरेआम अकल ॾेई हिन सां विढ़ंदुसि गोराम हिन सां गॾु ॿिया केरु हुया अदा जॾहिं मां आहियां ई न पोइ हुननि सां मुंहिंजो नालो छो पिया कनि गोराम मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त हमरा केतिरा हुआ सुल्तान हिकिड़ो त मल्हार पको हुयो बाक़ी जेके ॿिया हुया उन्हनि मां लॻे थो त या कुर्बान ऐं शमू हुया या वरी रमज़ान भी थी सके तो उन्हनि अदा कुर्बान ऐं शमू कूड़ कोन हलंदा बाक़ी तूं छा थो सम्झी त मां कूड़ थो वणा तू न भई अदा मल्हार कूड़ पियो वणे शमू ऐं कुर्बू वारनि खां अदा जॾहिं पुछंदो न सॼी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी सुल्तान भाउ पोइ मूंखे इजाज़त आहे अदा मूं हिनखे धक न आहिनि हया पर हाणे हिनखे धक ज़रूरु हणंदुसि बकवास बंद कर तू हिन सां विढ़ंदे विढ़ विढ़ त मां ॾिसां कीअं थो विढ़ी लाज़मी न आहे अदा त हिन वक़्तु हिनखे धक हणां यादि रख चाह जेकॾहिं तूं गोराम जे मथां हथ खयो त मां ईअं सम्झंदुसि त तूं हिन मथां न मुंहिंजे मथां हथ खयो आहे गोराम तोखां इन ग़लती जी मां माफ़ी थो वठां आइंदा अहिड़ी ग़लती न थींदी न सुल्तान भाउ ईअं छो था कयो का ॻाल्हि ई न आहे तव्हां मुंहिंजा वॾा आहियो तव्हांजे लाइ लख इज़तूं आहिनि वरियाम गुलाम तोखे मल्हार समझी वेठो ऐं तव्हांखे शमू ऐं रमज़ान इन जो मक़सद या मलामत असां मथां डरी वई सारंग वरी न गोराम खे सटको ॾियणो आहे जेसीं ताईं सुल्तान ऐं मल्हार वारा पाण में नथा विढ़नि तेसीं ताईं इहा चाल खेॾणी आहे थी सघे तो हिन चकर असांखे सुञाणे वठे हिन चकर राति जो घिटी में पात्र हलंदासीं राति जे अंधारे में असांखे हू सुञाणे ई न सघंदो ऐं वरी बि इहो इल्ज़ाम मल्हार ते ईंदो ऐं हिन चकर गोराम सुल्तान ने दाएं खणी वेंदो न त इहो सुल्तान मल्हार खे पात्र हणंदो ऐं वरी मल्हार गोराम खे ऐं पोइ असांजो कम बि थी वेंदो घोड़ा तोखे मां पेन पनो आणे थी ॾियां मिड़ई उबता सुबता लीका पाए ॿ टे तावीज़ लिखी ॾे त ॿ टे रुपया कढी चाल वञी सियाणी इहो ज़ुल्म न कर हुननि तो ते भरोसो कयो आहे ऐं तूं बि हुननि सां सचाई कर ऐं कह वञी सुठे पीर मुर्शिद खां तावीज़ लिखाए अच तूं मूंखे इहो ॿुधा अॼुकल्ह सचा मुर्शिद आहिनि सही सियाणी अलाए केतिरा पीर अथई तूं रुगो टेलीविज़न खोले ॾिस ॻाल्हि त ॿुध जेके सचा मुर्शिद हूंदा छा उहे पंहिंजो टेलीविज़न ते इश्तिहार ॾींदा मरियम ॾिना आहिनि 2-3 रुपया जेकॾहिं उहे वञी तावीज़ वारनि खे ॾियां त पाण खे छा बचंदो इन करे त चवां थी त उबता सुबता लीका तूं पाए ॾे त 2-3 रुपयनि जो पंहिंजे घर में वखर अची ठीकु आहे सियाणी कढां थो उबता सुबता लीका तूं वञ अंदरां पेन ऐं पनो खणी आ सॼी ॻाल्हि आहे कोड़ा यकीन जी उन्हनि यकीन कयो आहे तुंहिंजा उबता सुबता लीका बि कमु करे वेंदा इन मल्हार खे मलणी ॼणी आहे कोई तव्हांजो छा ख़्याल आहे गोराम तूं जेकॾहिं चई न मां ऐं लाउती हाणे जो हाणे वञी मल्हार खे लेटाए अचूं पर उन में बि नुक़सान तोखे रसंदो जेको बि नुक़सान थियो न मूंखे गोराम खान मोड़ी दो तोखे जेको कमु चयो आहे उहो कमु कर न गोराम तमामु तकड़ि पियो करी हीअ रिश्तो कढ शादी कर पोइ इहो मल्हार तुंहिंजे पेरनि में किरंदो ॾिस हिन वक़्तु जेकर घणी तकड़ि की न इहो रिश्तो हथनि मां निकिरी वेंदी गोराम दोस्तू ॻाल्हि सही थो करे जॾहिं हुननि जी भेण सां तुंहिंजी शादी थी वई न त हू तुंहिंजा साला थी वेंदा ऐं पोइ थी वेंदे तूं हुननि जो भेणीवो पोइ तोसां पुछंदा ई कोन गोराम कुझु टाइम तूं मल्हार खे बर्दाश्त कर रुगो शादी करे पोइ सभु कसरूं कढजांइ ठीकु आहे जेकॾहिं तव्हां चओ था त मुड़ी थो वञा बाक़ी जेका अंदर जी बाहि आहे न इहा कोन मरंदी दिलि त चवे थी त हींअर जो हीअं न मल्हार खे लेटाए अचां पोइ छा हू
तोखे रिश्तो ॾींदा छो तो ठहियल कम खे बिगाड़ी ज़हर जो वटो तो थी वञा कयां थो सभु कयां थो शादी रुगो करे वठां ओए प्लान इन्हनि खां ज़रूर कंदुसि तव्हांखे ख़बर आहे न त गोराम वॾो खंड कंदो वाओ मुंहिंजा पा असीं तुंहिंजा दुश्मन न आहियूं असीं त चाहियूं था तुंहिंजी सॼी हयाती सुखन सां गुज़रे इन करे त चऊं था त अकबर खान जी मिल्कियत ते तूं अम्मा अम्मा केतिरा दफ़ा मां तव्हांखे चयो आहे त हराम जी मिल्कियत मूंखे न घुर्जे छाची हराम जी मिल्कियत आहे तुंहिंजे सहुरे जी मिल्कियत आहे बाबा हाणे ॾिस न हुनखे छोरे जो औलाद त आहे कोन ॿ छोरियूं वतन से कन कयूं फिरंदियूं भला जेकॾहिं न हू मरी वियो त यार सॼी मिल्कियत को कबर में त कोन खणी वियो हाणे ॻाल्हि ॿुध तूं वञी हुननि जे घर में रहो वञी मिल्कियत वञी सेड़ ओ बाबा तूं हिन कोट राज जो रेस सटाई दे रेस बाबा नई मूंखे मिल्कियत घुर्जे ऐं नई वरी मूंखे रहिस सलाइण जो शौक़ु आहे पिनंदो जादो इतवारो मोबी पुट पिनंदो असांजे मुंहं खां पोइ किश्ता हूंदसि तमी पिनंदो पिनंदो हक़ हलाल जी रोज़ी कंदुसि बाबा हक़ हलाल जी पिनण जी कहिड़ी ज़रूरत आहे अरे हक़ हलाल जी रोज़ीअ मां तूं ॿिनि वेलनि जो अटो बि कोन वठी सघंदे पुट हाणे छॾ ज़िद खे छोरी पूंज खे वठी ओॾे हाणे रवानो थी अम्मा अम्मा ॾिस मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जेकॾहिं न मां ओॾे वयुसि तव्हांजे ज़िद जे करे त पोइ मुंहिंजी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो तव्हां बीमार थी खट ते किरी पवंदव न त बि मां कोन लड़ंदोसांव बाबा ॾिस न असां तुंहिंजे भले जो था सोचूं चङाई था चऊं भला अकबर खान जी मिल्कियत असांजे कहिड़े कम जी तुंहिंजे ई कम जी बाबा वञ उते वठ सटो कर इन अकबर खान जे मरण खां त असीं अॻु में ई मरी वेंदासूं थींदो असां ॿिन्ही जो टींगो ई ढेरी तव्हां मूंखे हिते कॾहिं बि सुकून सां रहण कोन ॾींदव ईअं न जेकॾहिं तूं हिते रहंदे त खाईंदे छा अम्मा अम्मा अल्लाह सां इहे हथ ॾिना आहिनि मां महिनत कंदुसि रुकी सुकी खाईंदुसि बाक़ी ॿियनि जे दरनि ते वञी ईअं धिका कोन खाईंदुसि बसि इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे चलो मूं राजन जा ढींगा ढेरी करे छॾिया पर हे जेको तोरो मिठू पुट आहे न इहो मुंहिंजो कंदो ढूंको ई ढेरी मूं ख़बर ॿुधी आहे त तूं गौराम खे धकाया बाबा गौराम त चवे थो मूंखे मल्हार धकाया ऐं तूं इहा फिराए गिराए फिल्म मुंहिंजी गिची में थो विझी हक़ भली केरु भाणे पर पिणे तोखे टंगराईंदो सचो ई चाचा खुदू सचो ई बाबा त चाहे इहो थो त जीअं मां जेल हलियो वञा ऐं तेसीं ताईं गौराम जी शादी बि थी वञे पर इहो कॾहिं बि मां थियण कोन ॾींदुसि छा कंदे तूं हा छा कंदे अञा त गौराम खे सुका धकाया पर जेकॾहिं न मुड़ियो टंगू बाहूं पंज छॾींदोसांसि हाणे ॿुधी खुदो धक के आया न हिन या मल्हार अदा चाचो त हर वक्त बहाना ॻोल्हींदो आहे त को बहानो मिलेसि ऐं तुंहिंजे गिचीअ में हथ विझे हो त तव्हांखे बंदूक हुयूं हा अच्छा जो तव्हां छिता थियो बाबा ठहियो हाणे ठहियो छॾ ग़रीब जी पचर हिन खे तूं ग़रीब सम्झो आहे गरीब न आहियां त बिछायां कहिड़ा मूं दाड़ा आहियां न चाचा खुदू तू कुछ भी चो बाबो तुझी जान कौन छॾींदो अदी इहा जेकी चाह पी पिती न इहा राब जी ऐं मुंहिंजी कमाई थई अरे ख़बर आहे जेको तव्हां खाटू पुट हो खाटू आहियूं या पेनाऊ आहियूं कुझु न कुझु घर में त आहियूं था न छोरा मूंखे इहो ॿुधायो त तव्हां सॼो ॾींहुं घर मां ग़ाइब हूंदा कमु कहिड़ा कंदा हो अदे कोड़ल असांखे कम जो ॾस ॾिनो आहे अरे मूं तव्हांखे कॾहिं कम जो ॾस ॾिनो थोरो सोच बाबा तो ई चए हो न चिंबड़जी पइजो पर आहे पांचे में पोइ सीधे हथ न कढजो जेसि ताईं कम न थिए छा तव्हां सच में पिनण वेंदा हो केरु थो चए त असां पिनण वेंदा आहियूं असां कंदा आहियूं वीआईपी कम जे तूं बि हली त तोखे बि रोज़ी करायूं हिन मुए खे बि गॾु वठी वेंदा कयो न सॼो ॾींहुं तो घर में लेथड़ियूं पाए ॿ टे रुपया कमाए थो त कम ईंदा ही त असांजो उस्ताद आहे 2 टे रुपया त छा हे जे असां गॾु थो हले न त 2 टे हज़ार कमाईंदो पोइ सुभाणे साईं हिन खे वठी वञिजो
अदी सुभाणे छो हिनखे अॼु जो अॼु वठी था वञे। अरे मूंखे लाचार न आहे जो मां तव्हां सां हली धिका खावां। पोइ सुभाणे खां वठी तो खाइण लाइ कुझु कोन मिलंदो। दवा मूं कागज़ तयार कराए छॾिया उन्हनि कागज़नि ते तुंहिंजी सही खपे। पर उन्हनि कागज़नि ते लिखियल छा आहे जे ते मूंखे सही करणी आहे? छा बि लिखियल हुजे हुनमें तुंहिंजो छा? हाँ? तुंहिंजो मुड़ुस आहे कुझु बि लिख रहा जीअं चवे तो तीअं कर। ही छा तोखां कागरनि ते सही कराए के खॾ में वञी उछलाए छॾींदो छा? ए हरू भरू ई उबता सुबता सवाल जवाब न कंदी कर। चाची जेसी ताईं मां कागज़ात पढ़ंदम न त मूंखे कीअं ख़बर पवंदी त हुननि में छा लिखियल आहे? पहिरियां कागज़ात खणी अच तूं, मां पढ़ा हुननि में छा लिखियल आहे, पोइ मां सही कंदसि। अदा हिनखे बानो बेगम पढ़ाए मोकिलियो आहे। मूंखे इहो ॿुधाए जेके मां कागज़ ठाराया आहिनि इन्हनि ते तूं सही कंदीअ या न? पर तूं इहो त ॿुधा त उहे कागज़ात आहिनि छा जा? तुंहिंजी जेका सॼी मिल्कियत आहे न मां पंहिंजे नाले तो कराया। मिल्कियत मुंहिंजे नाले हुजे या तुंहिंजे नाले, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? जॾहिं को फ़र्क़ु ई नथो पवे त पोइ तूं कागज़नि ते सही छो नथी करे? पहिरियां तूं मूंसां इहो वाइदो कर त तूं ॿी शादी न कंदे। गुलाम खान तोसां वाइदो थो करे त ॿी शादी मां कोन कंदसि। इएं न गुलाम, इएं न। पहिरियां तोखे भले साईं ते कसम खणणो पवंदो। करे शादी बस हाणे बसे। भले साईं त मूंखे एतिरो कराईंदी मुड़ुस खे गाटो न बञी छॾियां गाटो। अदी हिन निभागे जी मिल्कियत जी मूंखे का बि ज़रूरत न आहे। मुड़ुस खां थी कसम खणाए न खपे हिन जी मिल्कियत न खपे। सियाणी अचे फिलहाल 4 तारीख़ ठाहिया अथमि इहे ॾेई अचीस। सॼो ॾींहुं मुआ लातो अथई लिखिया रुगो 4 तावीज़ अथई। ठीकु आहे ॾे तो वञी मथो कूड़ी अचां। सियाणी वॾी पिट पवंदई। छो पिट रुगो मूंखे पवंदी तोखे कान पवंदी? घणो सियाणो न थींदो कर मुंहिंजे लाइ। इहा माई बि कान सुधरी। हिकिड़ो तावीज़ साण जो, हिकिड़ो तावीज़ ॿधण जो, हिकिड़ो चुल्ह में पोण जो ऐं हिकिड़ो पीआरण जो। हा हा यादि अची वियो। ही वरी निभागो काॾो अची वियो। भाॼियो सियाणी त गोॾा न खुटाई। साईं नंढड़े जी स्कूल में एडमिशन कराए छॾियो? हाँ बानो बेगम नंढड़े जी दाख़िला कराया। रहंदो किथे? उते या हिते घर में? उन लाइ नौकरी नौकराणी जो बंदोबस्त करे छॾियो आहे। दुआ आई हुई। छा पिटे दुआ? इहो ई त गौराम हुन खां मिल्कियत पंहिंजे नाले ते लिखाइण थो चाहे। जेकर दुआ गौराम खे मिल्कियत लिखी नी त दुआ जी कहिड़ी इज़त रहंदी? वो तो दुआ के घर में धिके कढ था। इहा ॻाल्हि मूं दुआ खे समझाई आहे। दुआ ॿार न आहे। जेकॾहिं ॻाल्हि समझे थी त ठीकु आहे न त पंहिंजे नसीब खे पाण ई ठोकर हणंदी। तूं छा थी सम्झी त हू दुआ खे बख़्श कंदा? जहिड़ो गौराम त तहिड़ी वसाई ॿई वॾा गिरनारी आहिनि। तूं वेठी ॾिसजांइ हू दुआ खां ज़ोरी मिल्कियत लिखाए वठंदा। तॾहिं त चवां पई त अञा दुआ खे हिसो न ॾियूं आहे। हिते जो वेठी दुआ पिटे त मां छा कयां? तूं जो पंहिंजी मिल्कियत जी तबाही कंदी ऐं दुआ पंहिंजी मिल्कियत जी तबाही कंदी, ॿई बर्बाद थी वेंदी। अल्लाह समझ ॾींदुसि। गौराम ओताक में वेठो आहे ऐं जीअं ई ओताक मां घर तरफ़ वञे त ॼऊंसि था सटको। इहा तोखे पक आहे त वेठल ओताक ते आहे? ईअं न हुजे त हू घर में सुतो पियो हुजे ऐं असां सॼी राति घिटीअ में इंतज़ार बीठा कयूं। हुननि खे मूं पाण ओताक तरफ़ विधे ॾिठो आहे तॾहिं त चवां पियो। हा वरिया मैं अचण जेसि बीठा आहियूं। धक सुका हणजोसि ईअं न थिए किथे गौराम जो उज़्वो भॼी पए। वरिया मां हथ हल्को रखंदासीं। दोस्तो मूंखे त उमेद ई कान हुई त इहे सुल्तान वारा मूंखे संग ॾींदा। गौराम जॾहिं ने पोड़े मलूक खे संग ॾेई सघनि था त तव्हांखे छो न? लाउती तोखे त ख़बर आहे इहे सुल्तान वारा असां मिड़ी थोरा सवाया चप हुया। गौराम हाणे त तो ॾाढनि सां मिटी कई आहे, हाणे त तुंहिंजे वार जो बि को नालो न वठंदो। लाउते ही गौराम खान पहिरियां बि कमज़ोर न हुयो। वो तो है गौराम,
पर हिन वक़्तु तव्हांजी ताक़त ॿीणी थी वेंदी ऐं तव्हां सुल्तान वारनि खे इस्तेमालु बि करे सघो था। चङो ठीकु आहे, हाणे मां हलां थो घर। हलो त तव्हांखे दरवाज़े ते छॾे अचऊं। न दोस्तू न, अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां अकेलो ई हलियो वेंदुसि। का महिल कहिड़ी मल्हार हिन वक़्तु होश में नाहे। जेकॾहिं वाट ते बीठो हुजे त पोइ गुराम मल्हार जे करे छेड़े ते आयो न, अकेलो कोन ईंदो, घणो इमरान सां ईंदो। पोइ तव्हां अकेला छा कंदव? तव्हां भई दिलि जाए कयो, मां मल्हार खे मुंहुं ॾेई वठंदुसि। ज़िद छॾियो, अॻियां थी हलो, असां तव्हांखे दरवाज़े छॾे मोटी था अचूं। ठीकु आहे, अचो।